अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन ई दुआ सां अवां जिते बि हुजो, ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। हिकिड़े ॿिए किसे साण अवां जी ख़िदमत में हाज़िर। ऐं ईअं आहे त हिकिड़ो हफ़्तो ॿियो ख़ैर जो गुज़री वियो ऐं इस्लामी नओं साल बि शुरू थी चुको आहे। परवरदिगार हिन इस्लामी साल में असांखे आफ़तुनि खां बचाए, मुसीबतुनि खां बचाए ऐं वबा जी जेका पखेड़ आहे उनखे बि करीम रब रोके ऐं असीं सभु हिफ़्ज़ अमान में हुजूं। आमीन सुमा आमीन। हमेशह जांच कंदासीं, सैनिटाइज़ेशन जो ख़्यालु रखिजो। ऐं कोशिशि कजो त मेल मुलाक़ात घटि थिए, डिस्टेंसिंग हुजे ऐं मास्क ज़रूरु पातल हुजे। ख़वातीन साहब, किसा हूंदा आहिनि किसा गो में, ऐं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ज़िंदगी जे कार वहिंवार जो ज़िक्र हूंदो आहे, ह्यूमन बिहेवियर्स जो, इंसानी सलूक जी ॻाल्हि कंदा आहियूं। ऐं अवां जो हिकु हिकु जेको लफ़्ज़, जेको ख़त, जेको ईमेल, जेको टेलीफोन कॉल मां पंहिंजे दिलि जे हुज़ूर सां ॿुधंदो आहियां, नोट कंदो आहियां ऐं चाहींदो आहियां त मां तव्हांखे पंहिंजे हिसाब आहे, पंहिंजी वित आहे जवाबु अर्ज़ु कयां। उन में केतिरा दोस्त नाराज़ बि थियनि था ऐं उन जूं ॻाल्हियूं ॿुधी थोरो थोरो ॾुख बि थींदो आहे। अजीब हिकिड़ी फीलिंग थींदी आहे डेवलप, त असीं शयुनि खे अलाए कहिड़े पर्सपेक्टिव में अलाए केॾांहुं खणी वञूं था। पोइ तव्हांखे पहिरीं बस कयो त मां को दीनी आलिम कोन आहियां, मां को स्कॉलर कोन आहियां, को दानिश्वर कोन आहियां। मां टीचर आहियां ऐं हिकिड़ो प्राउड टीचर आहियां। मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे। मां एॾो फ़ख़ुरु करणु न घुरिजे, पर मूंखे फ़ख़ुरु आहे त मां हिकिड़ो उस्तादु आहियां, मां पढ़ायां थो, इल्म सां वाॻियल आहियां ऐं परवरदिगार कंदो त मां पंहिंजा आख़िरी साह ताईं इन इल्म जी वंड विकिरे सां वाॻियल हूंदुसि। बाक़ी मुंहिंजो को बि अहिड़ो इंटेंशन कोन्हे या जेका शइ कान्हे जंहिंमें माण्हू जेका तनक़ीद आहे उहा मुंहिंजी अखियुनि ते आहे। पर मिसाल तौरु कुझु मौज़ू हूंदा आहिनि जिते तव्हां बार बार सुवाल कंदा आहियो त हीअ ईअं छो आहे, हू छो आहे, इहा हिकिड़ी राय हूंदी आहे। ऐं मिसाल तौरु कंहिं ॻाल्हि कयो त तव्हां ॻाल्हायो था त तव्हां लाॻीतो रिपीट कयो था शयुनि खे, त मां रिपीट जेकर तव्हां चओ था त मुंहिंजी अखियुनि ते आहे, छाकाणि त घणो बहस करण जो मां क़ाइल न आहियां। पर रिपीट इन करे बि थी सघे थो त मां एक्सटेम्पोर ॻाल्हाईंदो आहियां। मूं वटि कोई स्क्रिप्ट कोन हूंदो आहे। जॾहिं मां का नरेशन पढ़ंदो आहियां त मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मां नरेशन पढ़ां पियो थो, ऐं मां तव्हांजे साम्हूं काग़ज़ रखी ॾेखारींदो आहियां त मां कुझु पढ़ां पियो थो। पर मिसाल तौरु जेकॾहिं मां हाणे ॻाल्हायां थो त हिन महिल मूं वटि का बि शइ कान्हे का, ऐं मां पंहिंजे रब जो बेहद शाकिर त हू ख़्यालु ॾिए थो मूंखे, सोच ॾिए थो मूंखे, लफ़्ज़ ॾिए थो जिन जी मां तव्हांजे साम्हूं अदायगी कयां थो। ऐं फैक्ट इहो ई आहे त मां विदाउट स्क्रिप्ट कमु कंदो आहियां। पोइ हुन में जेकॾहिं किथे को वर्जा थी थो वञे त ऐं तव्हांजी समातुनि ते ख़राश अचे थी, लकीर अचे थी शीशे ते, त मां उन लाइ बि तव्हां खां माफ़ी घुरां थो। ज़िक्र कंदा आहियूं असां हयाती में त असांखे सम्झ केतिरी अचे थी, शयुनि जे बारे में असां केतिरो ॼाणूं था। त शयुनि जे सम्झ जे बारे में अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त जेका अंदर जी गिड़की खुले थी न, जेको अंदर जो जेको दौरानियो आहे, उहो ई असांजी सम्झ जो महवर आहे। ख़ुदि सां थी कुझु अहम जुमिला आहिनि। जेकॾहिं अंदर जे दौरानीअ में असांखे का ॻाल्हि ॿुधण में नथी अचे त यकीन ॼाणो त असांखे सम्झ में कान थी अचे। सम्झ दरअसल अंदर जो इदराक आहे, जेका असां चवंदा आहियूं न, जेको बार बार तव्हांखे मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो आहियां त पंहिंजी हाइट जी ख़बर हुजे, पंहिंजे कद जी ख़बर हुजे, ख़बर न हुजे, सम्झ हुजे, नोआ हुजे त भई कहिड़ी शइ किथे कीअं। ऐं जेका जुड़त आहे न, उहा पंहिंजी सम्झाणी पाण ॾींदी आहे। तव्हांखे यादि आहे हिकिड़ो किसो, जेको हिकिड़ो कुराड़ो सुबुह जो क्लिनिक में हिकिड़ी में नर्सिंग होम में दाख़िल थियो, तकिड़ो तकिड़ो, ऐं हुनखे हथ ते ज़ख़्म हुयो। त नर्स वटि उहो आयो ऐं ड्रेसिंग कराइण लॻो त ॾाढो उॿहिरो हुयो। त नर्स चयो त बुज़ुर्ग, छाजी तकड़ आहे, थोरो सब्रु कयो, मां आराम सां करे वठां। चई, हा थोरो तकिड़ो ड्रेसिंग कर, मूंखे न 8 बजे सुबुह जो हिकु ॿिए नर्सिंग होम में पंहिंजी ज़ाल सां गॾु नाश्तो करिणो आहे। त पटी कंदे कंदे हुन नर्स चयो त कहिड़ी नर्सिंग होम में तुंहिंजी घरवारी आहे? त चई त जेको फलाणो आहे न, उते उहा आहे। त उहो खिली चई, हिते त उहे पेशेंट हूंदा आहिनि जंहिंजी याददाश्त ई कान हूंदी आहे, जंहिंजी मेमोरी ई कोन हूंदी आहे, उनखे तूं यादि थोरी हूंदे जो तूं एॾी तकड़ पियो थो करी। त हुन बुज़ुर्ग खिली वराणियो त जेकॾहिं हुनखे मां यादि न आहियां त इहा का ॻाल्हि कान्हे का, मूंखे त उहो यादि आहे न, मूंखे त ख़बर आहे न त मूंखे हुन सां गॾु नाश्तो करिणो आहे। इहो इदराक आहे, इहा सम्झ आहे, इहा ख़बर आहे त मूंखे त ख़बर आहे न, मतिलबु मूंखे इन शइ जी ख़बर हुजणु खपे। ऐं ख़बर हूंदी आहे रखण सां। असां रखंदा आहियूं ख़बर माण्हुनि जे बारे में, हीअ आहे, हीअ हू आहे, हिन हीअ कयो आहे। असां ॿी कहिड़ी ख़बर रखूं था? असां अंदरि अची औराक केतिरो पलटियूं था? असां अंदरि जे वर्कनि वराइण में, पंहिंजनि जे ऐं ॿियनि जे अहसासनि जी, फीलिंग्स जी, ख़ुशियुनि जे, रंजनि जे वर्कनि वराइण में, उन्हनि वर्कनि खे पढ़ण में, उनखे सम्झण में, हिन में का ग़िबत कान्हे, का गिला कान्हे, का ॻुझ जी का शइ कान्हे त माण्हू कुझु सीक्रेट्स खोलण जे चकर में आहे। उन में केतिरी सम्झ रखूं था? शाबनामा में कुदरतुल्लाह शहाब लिखनि था त नंढे हूंदे शमशान घाट ते वेंदा हुआसीं, मां ऐं मुंहिंजो दोस्त, ऐं उते जेको मतिलबु शमशान घाट में जॾहिं मुर्दे खे साड़ियो वेंदो त असां परे खां इहो मंज़र ॾिसंदा हुआसीं। इहो तव्हां वाक़ियो हुननि जी किताब में पढ़ी सघो था।
सो असां बि हिकिड़े दफ़े छा त हिकिड़ी पीउ लॻी पई, असां बि वियासीं हुते ऐं मुंहिंजे दोस्त खे नई चपल पातल हुई, उन ॾींहुं नई चपल हुई पेरनि में। सोच तो का ॻाल्हि थी, असीं जो सभु ईअं डोड़ियासीं वठी ईअं ई, त हुनजी जुती किथे किरी पई। हाणे जो जुती किरी पई त ॾाढो परेशान थी वियो, हुन चयो त बाबा त मारींदो, अॼु ई मूं पहिरियों दफ़ो नई चपल पाती आहे, बाबा त कुट खल लाहे छॾियो सफ़ा ईअं। हाणे असां सभु परेशान थियासीं ॿई ॼणा, त हाणे छा कयूं, जेकॾहिं बिना जुतीअ जे घर था वञूं त अबो कुटे छॾींदो हुन दोस्त खे ऐं पैसा बि न हुजनि। त उते कीअं मशवरो ॾिनो त हिते 5 पीर अथव हिकिड़ो, उन 5 पीर ते वञो, उन दुआ घुरो ऐं तव्हांजी दिलि जी मुराद पूरी थींदी ऐं तव्हां वञी हुते उन्हनि खे मिंत मेड़ कयो त तव्हांखे पैसा मिली पवंदा। जीअं असां पुछाईंदा वियासीं उन जाइ ते जिते 5 पीर हुयो। सो जॾहिं हुते पुगासीं त 5 त क़बरूं कोन हुयूं, 3 क़बरूं हुयूं ऐं चयूं त इहे ई 5 पीर आहे। सो असां बीह रहियासीं ऐं मुंहिंजे दोस्त ई मूं दुआ घुरी त असांखे महिरबानी करे पंहिंजी जुतीअ जो बंदोबस्तु किथां करे ॾे, ॾाढी ॾुखियाई थी हुई असांखे। ओचितो असांजी निगाह पई त उहो जेके क़बरुनि जे विच वारो स्पेस हुयो न, उते पैसा पिया हुया। त मुंहिंजे दोस्त ऐं मूंखे इहो इशारो मिलियो त इहे पैसा पिया अथव, इहे पैसा खणो ऐं वञी जुती वठो ऐं पंहिंजी जान छॾायो। त मूं छा कयो जो हुननि पैसनि जा 3 हिसा कया, 3 हिसा करे ऐं हिकिड़ो हिसो दोस्त खे ॾिनो, हिकिड़ो हिसो पाण खयो, हिकिड़ो हिसो असां उते दरगाह ते मतिलबु हुन क़बरुनि ते रखी छॾियोसीं, उतां हलाए वियासीं। हाणे डेली जो मामूल थी वियो, ॿिए 2 ॾींहं हफ़्ते खां पोइ जॾहिं हुते पुॼूं त हुते पैसा पिया हुजनि, उन जा 3 हिसा कयूं, हिकिड़ो हिसो दोस्त खणे, हिकिड़ो हिसो मां खणां, हिकिड़ो हिसो हुन क़बरुनि लाइ उते रखूं असां। सियारे में असां अखरोट खाऊं, बादाम खाऊं, पिस्ता खाऊं, ऊन्हारे में आइस्क्रीम ऐं ॿियूं जेके ऊन्हारे जी शयूं आहिनि उहे वठूं। बहरहाल ज़िंदगी ईअं गुज़रंदी रही। वक़्तु गुज़रंदे ईअं बि थियो त कुदरतुल्ला शाह पाण डिप्टी कमिश्नर मुक़ररु थियो ऐं उन ई जाइ ते उन ई हद में हुनजी डीसीशिप थी जिते उहो 5 पीर जी क़बरूं हुयूं। चई मां जॾहिं हुते आयुसि त मूं पहिरीं ऐलान करायो त डीसी साहिबु जेको आहे सो क़बरुनि ते फातिहा पढ़ंदो। मां उते पहुतुसि वरी तम तराक सां, डिप्टी कमिश्नर अंग्रेज़नि जे ज़माने जो त लाज़मन हुनजी पंहिंजी पोज़ीशन हूंदी का हिकिड़ी। सो हुते चई मां हुते दरगाह ते माना क़बरुनि ते पुॻुसि मां ऐं क़बरुनि ते पुॼण खां पोइ मां हुते ॾाढो माना हिसाब किताब सां बीह रहियुसि करो फ़र सां ऐं दुआ घुरण खां पोइ मूं छा कयो, खीसे मां मूं 10 रुपए जो नोट कढियो, हाणे 10 रुपया अञा शायदि रुपियो आहे, उनजो मूं नोट कढियो ऐं हुते नज़राने तौरु मां रखी ऐं मुड़ी आयुसि। त चई जॾहिं मां मुड़ी आयुसि ऐं मां माना क़ब्रिस्तान जी ॾेढीअ वटि पुॻुसि त मूंखे अहसासु थियो त ॾाढो को आवाज़ु आयो त कुदरतुल्ला तो सालनि जी दोस्तीअ जी क़ीमत 10 रुपया लॻाई, तोखे शर्म न आयो? चई मां सॼो हुते सरापजी वियुसि त हीअ कहिड़ी फीलिंग मुंहिंजे अंदरि में डेवलप थिए पई थी। चई उते ई ॿाहिरि जेकी लथल जुतियूं हुयूं न, मूं जुती खई ऐं पंहिंजे पाण खे कुटणु शुरू कयो, मां रोआं बि पियो ऐं पंहिंजे पाण खे मूं कुटणु शुरू कयो। त माण्हू सम्झो त डीसी साहिब खे अलाए चयो असर वसर थी वियो, अलाए चरियो थी वियो, उहो चयो न मूंखां परे थियो, मुंहिंजे वेझो न अचो। ठीकु तरीक़े सां पंहिंजे पाण खे मार कढण खां पोइ मां वापसि आयुसि ऐं सभ खां पहिरीं मूं अची पंहिंजा 10 रुपया वापसि कया जेका मुंहिंजी सारत कई हुई। उन खां पोइ जेके पयल पैसा हुया उनजा मूं 3 हिसा कया, हिकिड़ो पंहिंजे दोस्त लाइ खयो, हिकिड़ो मूं पंहिंजे लाइ खयो ऐं चयोमांसि साईं वरी ईंदुसि, वरी 2-3 पैसा ॿिया बि मूंखे मिलणु घुरिजनि। इहा सम्झ आहे, रिफ़ाक़त जी सम्झ, सोच जी सम्झ, गॾु हलण जी सम्झ, गॾु न हलण जी सम्झ, असांखे केतिरी सम्झ अचे थी। बसि इहा ई अहम ॻाल्हि आहे त असीं जॾहिं सोचुनि जी मावराई हैसियत खे सम्झण जी कोशिशि कयूं था त सम्झ वर्जाउ आहे उन सोच जो जेका असांखे स्पेस ॾिए थी त असां हुनखे ॻोल्हे लहूं। थी सघे थो त मूं वर्जायो हुजे शयुनि खे, थी सघे थो त मूं का शइ रिपीट कई हुजे, कोताहियूं आहिनि, मां को नौज़ बिल्लाह को परफेक्ट न आहियां न, ग़लतियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, पर सम्झ जी इदराक जी ॻाल्हि आहे जेका चाहियूं था त असां में वापसि अचे त ॾाढो सुठो थींदो। करीम रब मां किदां में दर में कर में सुख ने, सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे कोशिशि कजो, थोरो आसे पासे निहारींदो, थोरो पाण में ॾिसंदो, तव्हां ते बि उहे दरवाज़ा खुलंदा जिन खे सम्झ चयो वेंदो आहे। तब करीम अची हिफ़्ज़ अमान में हुजो, बशर्त हयात ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह, अल्लाह भाई।